जी नाज़रीन, असीं हींअर ॿोॾि मुतासिर ॻोठ अल्लाह रखियो बिरहमाणी में मौजूदु आहियूं, जेको बांसीदाबाद शहर जे इंडस लिंक केनाल जे बिल्कुलु भरिसां ई आहे। उते अॼु हिकु समाजी तंज़ीम तरफ़ां जेको ॿारनि में इन ॿोॾि मुतासिरनि औरतुनि में कपिड़ा ऐं चप्पल विरिहाया पिया आहिनि। कपिड़ा ऐं चैंपल ॿियो त केरु कोन आहिनि, अॼु असांखे ॾिना नी इन ॿोॾि मुसाफ़िले में असांखे मिलिया आहिनि। इदारे वारे इन असांखे ॾिनो आहे, ॿियो कंहिं बि कोन ॾिनो आहे। असांजे ॻोठ में जेको आहे सो SF तरफ़ां जेको आहे सो ग़रीब मुस्तहकम ॿोॾि मुतासिर उन्हनि में कपिड़ा लेडीज़ जा आहिनि, कुझु मर्दनि जा आहिनि, चप्पल वग़ैरह जेको आहे सो विरहाई। ईद मिलाद नबी जो ॾींहुं बि आहे। तक़रीबन माना 100 मर्दनि में 100 औरतुनि में जेको आहे सो विरहाइनि, ऐं जेको आहे सो ग़रीब मुस्तहकम ॿारनि में ऐं वॾड़नि में जेके ॿोॾि मुतासिर उन्हनि में विरहाया आहिनि। असां अॼु जेको आहे ॿोॾि मुतासिरनि में कपिड़ा चप्पल ऐं जेके ॿारनि मर्दनि में विरहाए रहिया आहियूं। त इन सॼे माना सूरत हाल खे नज़र रखंदे असां काफ़ी सारा अॻु में प्रोग्राम कया आहिनि। कम्युनिटी खे गुज़ारिश कंदासीं तो असां सां तावन कनि, ऐं असांजो मक़सदु इहो आहे त ॿोॾि मुतासिरनि जी वधि खां वधि मदद करे सघूं। कैमरामैन करीम जमाली सां गॾु प्रदीप कुमार, KTN न्यूज़, बांसीदाबाद।